सां तालुक़ रखंदड़ GS सिंध मां जो डिविज़नल कोऑर्डिनेटर ऐं सगा जो अॻूणो डिप्टी सेक्रेटरी कामरेड ताज मोहम्मद रिंद सिंध खां विछड़ी वियो। संदसि जनाज़े नमाज़ ॻोठ गुल मोहम्मद रिंद में अदा कई वई, जंहिंमें सियासी समाजी ऐं क़ौम परस्त अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। संदसि तदफ़ीन दरगाह बुरहान फ़क़ीह क़ब्रिस्तान में क़ौमी तराने सां कई वई। काल सनमा में थी जा, काल सनमा में थी जा, नगर नगर फैलाया माओ मिट्टी माथे लाया मां, मिट्टी माथे लाया मां। जिते GS सिंध मां जनरल सेक्रेटरी हाशिम खोसो, मीरपुर ख़ास जे सदर ज़हूर लिगारी, सगा जो मरकज़ी सदर रहीम जाफ़री ऐं ताज मोहम्मद रिंद जे वारसनि संदसि विछोड़े ते ॻाल्हाईंदे चयो त ताज मोहम्मद रिंद मानायतो ऐं महिरबान दोस्त सिंध जो सरमायो हो। हू सॼी सिंध में पहिरें पंधु हली क़ौमी कार्यनि, तालीमी सरगर्मियुनि ऐं समाजी ख़िदमत में पंहिंजो किरदारु अदा कंदो। साईं ताज बलोच सॼी ज़िंदगी हिकिड़ो मुतहरिक किरदारु रहियो सिंध में। हुन सॼी उमिरि सिंध जी तरक़ी पसंदि क़ौम परस्त सियासत कई। हुन शागिर्दी जे ज़माने में शुरूआत नेशनल स्टूडेंट फेडरेशन खां कई, हुनजो बानी मेंबर हो। पर हुन खां सां गॾु हू नेशनलिज़म या क़ौमी ऐं तबक़ाती जुदत जे हवाले सां सिंध जे अंदरि जेके मामला थिया आहिनि, जेके मसइला थिया आहिनि, उन सभिनी में हुन हुनजो हिकिड़ो अहिड़ो रोल आहे जेको ॻणे सघिजे थो। वंडुनि जे ख़िलाफ़ु जेका जदोजहद थी उन में बि हिनजो हिसो आहे। सिंधी में वोटर लिस्टूं छपियूं, सिंधी ॿोली जे लाइ जेके बि मामला सिंध जे क़ौमी हवाले सां थिया आहिनि, उन सभिनी में हिनजो वॾो किरदारु रहियो आहे। आख़िर में तो जेको आहे सो GS महाज सां काफ़ी ॾहाकनि खां वठी मुतहरिक किरदारु अदा कयो। हू सेंट्रल कमेटी जो मेंबर बि रहियो ऐं हुन सां गॾु हाणे ताज़ो जेको सो डिविज़नल कोऑर्डिनेटर हो GS महाज जो। ऐं हुन बुनियादी तौर ते जेका सियासत कई, मज़दूरनि हारियुनि, हुननि जी ख़्वाहिश जेका आई त सिंध आज़ादु बि थिए, पर उहा आज़ादी जेका असां सिंध जे मज़दूर ऐं हारी जे कमु अचे। हू तबक़ाती फ़र्क़ ते सख़्तु ख़िलाफ़ु हो, हू सेकुलर क़ौम परस्त माण्हू हो ऐं हू सिंध अॼु हिकिड़े मोबे वतन खां असां पंहिंजे हिकिड़े साथी खां महरूम थी विया आहियूं। असां सम्झूं था सिंध जी सियासत जो वॾो नुक़सानु आहे। ऐं हीउ माण्हू जेको आहे सो वॾी उमिरि जा जेके माण्हू आहिनि उन्हनि मां हिकु हुई हो। ऐं हिन सॼी उमिरि मूंखे हिनखे ॾिसंदे हैरत थींदी आहे त हिनखे जीअं मूं ॾिठो आख़िर ताईं उहो ईअं ई हो। ऐं इहो चई सघिजे थो त उहो आख़िरी ॾींहुं जेको इस्पताल में 3 या 4 कलाक आराम सां सुतो हूंदो। बाक़ी त सॼी जेको आहे सो ज़िंदगी हू मुतहरिक किरदारु रहियो आहे। खेसि सुर्ख सलाम आहे। अहिड़नि माण्हुनि, अहिड़नि किरदारनि जी ज़रूरत आहे सिंध खे। ऐं असां सम्झूं था त उनजे जेको छॾियलु रस्तो आहे, सिंध जी आज़ादी वारो रस्तो जेको आहे ऐं आज़ादु सिंध में सोशलिस्ट निज़ाम जो जेको रस्तो आहे, उन रस्ते खे असां खणी हलंदासीं ऐं उनखे पाए तकमील ते पहुचाईंदासीं। ऐं साईं जो विछोड़ो असांजे लाइ तमामु घणो उनजो जेको असासो आहे, उनजी जेका महिनत आहे, उनजी जेका जदोजहद रही आहे, उहा सदाईं खाॿी धोड़ सां रही आहे। ऐं हींअर हिन टाइम ते काफ़ी सालनि खां असां सां GS सिंध महाज़ में शामिलु हुयो, असां सां गॾु हुयो। साईं जी लाइब्रेरी आहे हिते ॻोठ में, उहा जीअं ईअं सम्झो त GS सिंध महाज़ जी ऑफिस हूंदी, असांजा सभु प्रोग्राम उते थींदा हुआ। ऐं साईं असां सां ईअं सलाहियल रहियो। हू असांजो तमामु असासो जेको असांखां विछड़ी वियो आहे। उन जी महिनत ऐं जदोजहद, हू पंधु बि माण्हुनि वटि, दोस्तनि वटि पहुचंदो हो, प्रोग्रामनि ते पहुचंदो हो। असांजा जेके प्रोग्राम मीरपुर ख़ास में थींदा हुआ या हैदराबाद में, उन्हनि सभिनी ते हू पहुचंदो हो। उनखे कॾहिं असीं दावत ॾेई सघंदा हुआसीं, कॾहिं न ॾेई सघंदा हुआसीं, तॾहिं बि ईंदो जॾहिं हू असां सां पार्टी में न हुयो। पार्टी में हुजण खां पोइ त हुन पाण ज़िम्मेदारियूं खयूं, माण्हुनि खे वठी अचणु, ॻोठनि में कचहरियूं कराइणु, पंहिंजे ॻोठ में नंढा नंढा प्रोग्राम कराइणु, ऐं इहे सभु कमु ताज असां सां गॾिजी कंदो हो ऐं असीं सभु गॾु हुयासीं। हाणे उनजो विछोड़ो ज़ाहिर आहे असांजे लाइ तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पर माण्हू खे वञिणो आहे त उहो असांखां विछड़ी वियो आहे, पर असांखां विसरंदो न। असांजो चाचा साईं ताज मोहम्मद क़ाबिल एतिराम ते असांजे ॻोठ भर पासे राज तक़रीबन पूरे इलाइक़े जे ग़रीब माण्हुनि जूं मददूं करणु, ग़रीबनि जा ॿार पढ़ाइणु, स्कूल जी तमामु घणो ख़्यालु रखणु। उस्तादनि खे तक़रीबन इहो ई चवंदो त बाबा पघार खणो था, स्कूल में ड्यूटी ॾियो। ग़रीबनि मिसकिननि जा, कॉलेजनि में ॻोढ़नि जा ॿार पढ़ंदा त उहो हिकिड़ो वॾो सवाबु आहे। असांजा ॿार शहरनि में पढ़नि था, पर चाचे जा अक्सर इहा ई ॻाल्हि हुई त भई ग़रीबनि जा ॿार पढ़नि। उन खां पोइ राज में ॾुखी सुखी में हर ॻाल्हि में असांजो चाचा साईं
तमामु बहितरीनु नमूने हलियो। उन जो जेको तव्हां पाण ॾिठो त जेको अॼु जेका आवाम आई आहे, जेका चाचा जे आख़िरी डिज़ार ते ऐं जनाज़े निमाज़ में जेका पहुता आहिनि, उहे सभु इन जे महिनतुनि जे करे पहुता आहिनि। असांजे साथ में त रहियो ऐं तमामु घणे वक़्त खां हिकिड़ी जाखोड़ी किरदार तौरु जेको सो हर माहौल ते जेको सो हर मोड़ ते मौजूदु रहियो। पर असां ॾिठो त हू तमामु घणनि इदारनि सां ऐं घणनि तंज़ीमनि सां लाॻापियलु हो। जेतिरे क़दुरु सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सां तव्हां तइलक़ सम्झी पुछो था त हू जीअं आउं सम्झां थो त सगा जो हिकिड़ो बुनियादु पियो आहे, तॾहिं खां जेको आहे सो हुन सां शामिलु रहियो। ऐं हीउ खावड़ी शख़्स जेको आहे सो जॾहिं बि जिते बि जंहिं बि माॻ ते ज़रूरत पई उते पहुचंदो हो ऐं इंसान ज़ात जी ख़िदमत जी ॻाल्हि कंदो हो। उनखे तमामु घणो मुतालो हो समाजी अमल जो, सियासी अमल जो, ऐं उन हिसाब सां हिकिड़ो सुठो मुक़ररु हो ऐं ॿियनि तमामु घणनि माण्हुनि खे गॾु हलंदड़ माण्हुनि में जागरता पैदा करण वारो माण्हू हो। उनजो हीउ ओचितो जेको सो असां खां जुदा थी वञणु तमामु तकलीफ़ दे अमल आहे। पर ज़िंदगी हर कंहिंजी जेका सा उन हिसाब सां मुख़्तसिर आहे ऐं ख़तमु थियणी आहे। असीं दुआ गो आहियूं त कुदरत उनखे ख़ुदा उनखे जेको सो जन्नत में जाइ ॾे। ऐं हुन जेको पोरियो कयो या जेका हुन पंहिंजी जाखोड़ कई, उन सां जेके ॿिया जेके उन माण्हू आहिनि उन्हनि खे दर्स मिले, उन जे नक्शे क़दम ते हलनि ऐं हू जंहिं बि हाल में रहियो ख़ुशि रहियो ऐं आख़िरी वक़्त ताईं जेको आहे सो हू जंहिं वेझड़ाई में थींदड़ हिकिड़े कन्वेंशन में हो ऐं हर माण्हू सां मिलियो ऐं पंहिंजी ज़िंदगी जो जेको बि हुन वक़्तु ॾिनो या उन ज़िंदगीअ जा जेके बाक़ी जेके घड़ियूं हुयूं उहे बि हुन पंहिंजी हिकिड़ी जाखोड़ वारो जेको अमल हो जंहिंसां हुनजी वाबस्तगी हुई उन में जेको सो गुज़ारियो। त असीं सभु दुआ गो आहियूं त अलाह साईं हुनखे जन्नत में नचायूं ॾे। महिरबानी। ऐं सिगा जी सुञाणप हुयो, मीरपुर ख़ास जी सिगा ऐं साईं हिकु ॿिए जा जहिड़ो कर लाज़िम मलज़ूम हुया। ही उहो इंसानु हुयो जंहिं मीरपुर ख़ास में सियासी ऐं सोशल कमनि लाइ पहिरें पंधु हर हिकु घर ते पुॼंदो हुयो। हर हिकु मोहल्ले में पहिरें पंधु वञी करे हर हिकु सां मिलंदो हुयो, पंहिंजो सोशल ऐं सियासी प्रोग्राम खणी हर हिकु खे ॿुधाईंदो हो। अहिड़ा मुख़लिस इंसान कम अज़ कम मूं पंहिंजी ज़िंदगी में तमामु घटि ॾिठा आहिनि जेके इन तरीक़े सां कमु कंदा हुजनि, जो पहिरें पंधु वञी करे घर घर मोहल्ले मोहल्ले हर माण्हू वटि पुॼनि ऐं पंहिंजो प्रोग्राम पेश कनि। चाहे सियासी हुजे चाहे समाजी हवाले सां ॾिसिजे, ॿिन्ही में साईं हमेशह अॻिभरा रहिया। मीरपुर ख़ास में समाजी हवाले सां जिथे जिथे बि ज़रूरत पई साईं वीचारा उते हाज़िर हूंदा हुआ। चाहे कंहिंजी मदद करणी हुजे, चाहे सैलाब हुजे, चाहे को ॿियो हादिसो हिते आयो हुजे, असां साईं ताज खे हमेशह अॻियां अॻियां ॾिठो। साईं ताज खे असां चई सघूं था त असां जेके बि सोशल या समाजी माण्हू हुआसीं उनजो हौसलो हुयो, उनजी उमेदु हुयो। बहरहाल वॾी असांखे महिरूमी रहंदी काफ़ी वक़्त ताईं साईं जी यादगिरी असां सां गॾु रहंदी ऐं साईं जो जेका गाइडेंस आहे असां कोशिशि कंदासीं त उन जे मुताबिक़ हलूं ऐं निभायूं। बाकिरदार माण्हू हो ऐं ईअं खणी चइजे त हू सॼे जेके बि सिंध जूं क़ौमी काज़ हूंदो, कंहिं पार्टी जो सॾु हूंदो, सिंध जो जेको इशू हूंदो उन ते हमेशह हाज़िर हूंदो। जीअं सुभाणे हिते SUP जी बुख हड़ताल आहे 24 कलाकनि जी, यकीननि जे हीअ अॼु क़बर में न हुजे हा त सुभाणे हीअ सभिनी दोस्तनि सां गॾु हुते हुजे हा। तमामु बाकिरदार माण्हू असांखे ईअं ई ॾिठो ऐं हिनजे कौल ऐं फ़ेल में को तज़ाद कोन हो। जीअं चवंदो हो ईअं अमलनि पाण कंदो बि हुयो ऐं अहिड़ा माण्हू तमामु हिन जो ख़्यालु भरणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं उमेदु था कयूं शल हिन जे राह ते हलंदे ॼाणनि खे तौफ़ीक़ मिले ऐं हीअ माण्हू हली सघूं पाण बि। तमामु बाकिरदार माण्हू हो ऐं हीउ ॾाढो वॾो मीरपुर ख़ास लाइ त वॾो हिकिड़ो सानियो आहे, अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। पर दुनिया में हर कंहिंखे अचिणो आहे वञिणो आहे, पर माण्हू मरंदा आहिनि जीअंदा आहिनि, पर इहे कई चवंदा आहिनि त लतीफ़ सरकार जे मरण अॻे जे मुआसे मरी थिया न मात, हूंदासीं हयात जीअण अॻे जे जीअं। मूंखे न पर हिन पूरे तर खे वॾो घाव ॾेई वियो। मुंहिंजो हिन सां ताल्लुक़ु जेको आहे सो
40 साल पुराणो आहे। जॾहिं खां ॻोठ मां हिते मीरपुर ख़ासि आयो हुउसि तॾहिं खां मुंहिंजो हिन सां तालुक़ु जुड़ियो ऐं ही को अॼु जी शख़्सियत कोन हुई, पर 1965 खां वठी हिन जी ही क़ाबिल दुर्जो इंतिहाई सरगर्म ऐं मज़ामती किरदारु हो। यानी यूनिवर्सिटी में बि हिन जॾहिं हुते तइलीम हासिल हुन कई पए त उते बि हिन पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन ठाही ऐं उते वॾो एक्टिव हिन रोल अदा कयो। ऐं मीरपुर ख़ासि त छा सॼी सिंध जे अंदरि ताज घुमंदो ऐं फिरंदो रहंदो हो। घुमंदो फिरंदो को घुमण लाइ फिरंदो न हुयो, पर हू माण्हुनि खे मुतहरिक कंदो हो। माना छा त शख़्सियत हुई। हिते मीरपुर ख़ासि में हिन उमिरि में 80 साल जी उमिरि में जिते असां जहिड़ा 60 साल में थकी पवनि, हू 80 साल में हू असां खां वधीक तगड़ो हो, असां खां वधीक एक्टिव हो। असांखे सची हैरत थींदी त हीअ छा त शख़्सियत आहे, छा त हिन धरती जो हिन माण्हू खे पैदा कयो आहे ऐं जेको माण्हू न थको सो आख़िर ताईं न थको। अॼु उहो पंहिंजी मिटी पंहिंजी धरती अमड़ जे हंज में सुम्हे पियो, साम्हूं नज़र अचे पियो, हंज में सुम्हे पियो। बसि असां हमेशह यादि रहंदो असांखे न, पर सॼी सिंध धरती खे यादि रहंदो। पर बाहर शख़्सियत हो। हुन आख़िर वक़्त ताईं जेको आहे सो हिमत जुस्तजू ऐं जदोजहद जो जेको रस्तो आहे उहो न छॾियो। अहिड़ा तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि। अॼु तव्हां हिन जनाज़े में ॾिसो, हिन क़ब्रिस्तान ते ॾिसो त हर मकतबे फ़िक्र जो माण्हू जेको आहे हिते मौजूदु आहे ऐं अहिड़ा जनाज़ा तमामु घटि नज़र ईंदा आहिनि जो मुतफ़िक़ा माण्हू हुजनि। इहा सॼी जेका आहे हिते जे माण्हुनि जी रिकग्नाइज़ आहे साईं ताज जे जदोजहद जी। साईं ताज शागिर्दी जे वक़्त खां वेंदे आख़िरी ॾींहं ताईं मुसलसिल जहद मुसलसिल में रहियो। हुन मुख़्तलिफ़ समाजी मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां ईअं साथ ॾिनो जहिड़ो करे उहे पार्टियूं हिन जूं संदियूं हुजनि। हू सिंध जे हर समाजी तंज़ीम खे, हर सियासी पार्टी खे पंहिंजी सम्झंदो। हू सम्झंदो त जेके सिंध लाइ कमु कनि था उहे मुंहिंजे लाइ कमु कनि था। ऐं अॼु ईअं थो लॻे त हुन सॼे मीरपुर ख़ासि खे वीरान कयो आहे। अॻवान असांजो मोहसिन ताज बलोच साहब जेको असांजे हर एक्टिविटीज़ समाजी एक्टिविटीज़ में असां सां गॾु हूंदो हो, अॼु विछड़ियो आहे। उनजो इंतिहाई अफ़सोस आहे ऐं मां सम्झां थो त असांजो जेको हीउ हिकिड़ो ख़ाल आहे इहो शायदि ई भरिजी सघे। साईं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खां सवाइ ॿिनि इलाही तंज़ीमनि में बि कमु कंदो हुयो ऐं फिलहाई कमु कंदो हुयो, जंहिंमें ख़ासि तौर ते असांजी जेका गिरेव आहे गवर्नमेंट रिटायर एम्प्लॉइज़ एसोसिएशन, उनजो बि तमामु वॾो हिकिड़ो कारकुन हुयो। ऐं सिगा में त ज़ाहिर आहे हुनखे तक़रीबन 50 साल थी विया, अञा 50 खां मथे असां सां गॾु जेको कमु कयईं। ऐं मां सम्झो को बि अहिड़ो सिंध जो इलाइक़ो अहिड़ो रहियल न आहे जंहिंमें सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो असां ताज साहब खे न सुञाणंदो हुजे। हू बि असांजे मीरपुर ख़ासि में ताज साहब हिकिड़ी सुञाण हो ऐं ताज साहब बलोच साहब जी हैसियत में मां सम्झां थो त असांजो हर हिकिड़ो नंढो वॾो शहर जो हर फ़र्द, हर कारोबारी माण्हू, सियासी माण्हू, समाजी माण्हू उन मां वाक़ुफ़ु हो ऐं साईं हर इंसान जी ख़िदमत कंदो हो। कोशिशि इहा कंदो हो त कंहिंखे बि ॾुखियो वक़्तु अचे उते ताज ज़रूरु पहुचे, ऐं ताज न पहुचे त माना ईअं सम्झो त उनजो कमु ई न थींदो। तंहिं करे ताज साहब हर दिलि अज़ीज़ माण्हू हो ऐं मीरपुर ख़ासि जी शान हो। साईं चाचा साईं जी का ॻाल्हि असां करे नथा सघूं। असांजो महबूब, असांजो प्यारो, असांजो छपर छांव न सिर्फ़ु असांजो पर सॼी सिंध जे सियासी समाजी इल्मी अदबी शऊर जो हिकिड़ो हिञाण हो। उहो अॼु असांखे यतीम करे निंढड़को करे वियो आहे। असां अल्लाह तबारक ताला जी इन रज़ा ते राज़ी आहियूं ऐं दुआ गो आहियूं त अल्लाह तबारक ताला चाचा साईं मरहूम ताज मोहम्मद ख़ान जी मग़फ़रत फरमाए के जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। ऐं असां इहा बि दुआ कंदासीं अल्लाह तबारक ताला असां ख़ानदान खे, रिंद फैमिली खे, रईस अब्दुल जलील ख़ान खे, अब्दुल अज़ीज़ खे ऐं असां सभिनी खे इहा हिमत ॾे जेके मुंहिंजा दोस्त, जेके मुंहिंजा अहबाब सखर, लालकाना, नवाब शाह, दादू, कश्मीर, कंदखोर, जैकबाबाद, घोटकी, कराची, सखर, लालकाना ऐं उनखां थर, उमरकोट, सांगर जेसि ताईं आया जेके कदम भरे आया असां उन्हनि जा हथ ॿधी थोराईंदा आहियूं ऐं असां
उन्हनि सां निभाईंदासीं ऐं इहा बि गुज़ारिश कंदासीं उन्हनि दोस्तनि खे चाचा साईं जे उन्हनि दोस्तनि खे त उहे बि असां सां निभाईंदा रहनि। हीउ ॻोठु हाजी गुल मोहम्मद रिंद चाचा साईं जे उन्हनि साथियुनि जो उन्हनि दोस्तनि जो उन्हनि सियासी हल्कनि जो अदबी हल्कनि जो ॻोठु आहे ऐं इनशाअल्लाह असां क़यामत ताईं निभाईंदासीं ऐं इहा उमेद चाचा साईं जा दोस्त बि असां सां निभाईंदा। हिकिड़ो सरमंद हुयो, हिकिड़ो फाज़िल हुयो, हिकिड़ो GM सैयद हुयो। हिन तर में हुन जेके कम कया, न सिर्फ़ु हिन तर में, ऐं हिन तर जी ॻाल्हि इन जे करे पियो कयां त अॼु हिते असां व्यूज़ वरिता आहिनि जिन माण्हुनि खां, जिन माण्हुनि जा ख़्याल आहिनि उहे माना रुआरे था छॾनि त माण्हू त सोचीनि था त असां सफ़ा ईअं यतीम थी विया आहियूं। आम माण्हू जेको आहे उहो सोचे थो त हीउ हिकिड़ो वॾो ख़्याल पैदा थियो आहे, रुॻो न हिन इलाइक़े जे लाइ पर पूरी सिंध लाइ। असां शाह लतीफ़ जो इहो ई बैत चई सघूं था त नकी खणनि पाण सी नकी साणनि पाण, अहिड़ा जिन उञाण ऐं न जींदी उनरी। सो ही उहो माण्हू हुयो। मूंखे यादि आहे हींअर 8-10 ॾींहं थिया आहिनि, असां अॻ में आयासीं, असां रैली पिया कढी हिते मीरपुर ख़ासि में कैनालनि जे ख़िलाफ़ु। तॾहिं मूं हुनखे चयो त साईं कैनालनि जे ख़िलाफ़ु रैली पिया कढूं। चई बसि आउं ईंदुसि ऐं माण्हू वठी ईंदुसि। डिगड़ी में 2-3 साल अॻ में असां जागीरदारी सिस्टम जे ख़िलाफ़ु रैली पिया कढीसीं, दावत ॾिनीसीं। चई ॿियो को अचे न अचे आउं ईंदुसि ऐं हुते अची तकरीर कयईं, हिते तकरीर कयईं। माना हर प्रोग्राम में असांजे हुजे, कंहिंजो प्रोग्राम हुजे, ही माना उन में शामिलु हुजे। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन हुजे, सियासी तनज़ीम हुजनि, जेके समाजी तनज़ीम हुजनि, हर प्रोग्राम में ही गॾु ईंदो। असांखे यादि आहे त हीअ जेके 2 कोली छोकिरनि वारो वाक़ियो थियो उन में असां मुसलसल गॾु रहियासीं पहिरें ॾींहं खां वठी आख़िरनि ॾींहंनि ताईं। त हिन केतिरा प्रेशर आया हिन ते, केतिरियूं ॻाल्हियूं थियूं, पर हिन सरेंडर न कयो, कंप्रोमाइज़ न कयो, ही बीठो रहियो उन्हनि 2 छोकिरनि जे लाइ। मतिलबु वॾी हिमत वारो माण्हू। असां सभिनी जो हौसलो हो, असां सभिनी जो अॻुवाण हो ऐं असां सम्झूं था त हीउ ख़्याल पैदा थियो आहे, इहो जल्दी कोन भरिजी सघिबो। ताज निंद बलोच अॼु सिंध जे आज पे ऐं सिंधी माण्हुनि जी ख़ुशहाली जा ख्वाब खणी हमेशह लाइ असांखां अलविदा करे वियो। हर हर जन्म वर को हर हर